जमीयत उलमा इस्लाम जे अॻवान अलामा राशिद महमूद सूबरे चयो आहे त असीं नेब खे ई नथा मञूं। नेब इंतकाम तहत कार्रवाई कयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान जी हिमायत कयूं था। तंगवाणी लॻे ॻोठ केसर खान गुजराणी में कोठायल आज़ादी मार्च कॉन्फ्रेंस में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मुतहदा मजलिस अमल जे सूबाई सदर ऐं जमीयत उलमा इस्लाम जे सूबाई जनरल सेक्रेटरी राशिद ख़ालिद महमूद सुमर चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जी MQM सां इतिहाद करणु वफ़ाक़ खे टोड़ण जी हिमायत कयूं था। हुन चयो त जंहिं बि सिंध जी विरासत जी ॻाल्हि कई उन जी मुखालफ़त कबी ऐं मज़ाहमत कबी। मां सम्झां थो त बिलावल ज़रदारी साहब अक़लमंदी जो कमु कयो आहे ऐं हींअर MQM बि उहा MQM नाहे रही जेका अल्ताफ़ हुसैन जे दौर में MQM ही पाकिस्तान दुश्मन सिंध दुश्मन जेकॾहिं MQM वारा क़ौमी धारे में अचनि था MQM वारा हिकिड़ी मुतदिल सियासत कनि था त बहितर आहे त MQM वारनि खे सभिनी धुरनि खे गॾु खणी हलिजे। सर चवण तो MQM जी क़ौमी धारा में शामिल करण ते आजा कंदासीं। हिकु सवाल जे जवाब में सर चवणो त नेब ऑर्डिनेंस जी ॿी ॻाल्हि आहे, असीं नेब खे नथा मञूं। हुन चयो त नेब सदाईं इंतकामी कार्रवाई कई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk